लाखा रोड में गुज़िरियल 2 ॾींहनि खां पियल बरसात सबबि लाखा रोड शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिं करे ज़िंदगी जो कार वहिंवार सख़्तु मुतासिर थियो आहे। शहर में वापारियुनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात खां पोइ शहर जा समूरा पाड़ा तोड़े रस्ता गप थी विया आहिनि, जॾहिं त केतिरनि ई जायुनि ते पाणी बीठल आहे। हुननि चयो त पाणीअ जे निकाल वारो निज़ाम नाकारा हुजण करे गंदो पाणी रस्तनि ऐं घिटियुनि में बीठल आहे। हुननि चयो त शहर में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि जे पखिड़िजण जो ख़दशो आहे। असांजा रोड सभु बंदि थी विया आहिनि, कारोबार सभु बंदि थी विया आहिनि, माण्हू हिते खॾा रोडनि में आहिनि, रोड को बि क्लियर रोड कोन्हे, पंधु माण्हू नथो वञी सघे, सवारी जे बजाए को माण्हू पंधु बि नथो वञी सघे, रोडनि में खॾा आहिनि, 2-3 एक्सीडेंट थी पिया आहिनि। शहर जो रोड सॼो ख़राबु लॻो पियो आहे, निमाईंदा चूंडियल निमाईंदा वोट वठी था वञनि, शहर जी का सार संभाल कोन्हे। हिते माण्हू जेको आहे पंधु हलण जे लाइ बि मजबूर आहे, कंहिं गाॾी जी का जेको आहे सहूलियत रोड जी का बि कोन्हे। लाखा रोड जी का सार संभाल नथा लहनि ऐं शहर वारा वॾो सख़्तु परेशान आहिनि। को बि रोड अहिड़ो न आहे जंहिं हितां माण्हू हली सघे। रेल जी पटड़ी आहे, हितां शहर मां क्रॉस करे रेल जी पटड़ी वठी माण्हू वीचारा अचनि था शहर में, वरी रेल जी पटड़ीअ तां हलिया था वञनि, शहर में हलण जी जॻह न आहे बची। हुननि मुतालबो करे तुर्त शहर जी सफ़ाई करे गंदो पाणी निकाल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।